ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार, तव्हांखे हिन सृष्टि ते 5000 साल थिया आहिनि। 5000 साल खां असां हिन सृष्टि ते पार्ट वॼाईंदा ई आहियूं। असांखे सभु म्यूट बटन दॿाए छॾियो। 5000 साल खां असां हिन पार्ट वॼाईंदा आया आहियूं। हाणे पाठ वॼाईंदे वॼाईंदे हाणे हिन कल्प जो अंत जो समय, ये कल्प अर्थात सत्युग त्रेता द्वापर कलयुग 5000 साल जो हूंदो आहे। ये 5000 साल जो जेको चक्कर हूंदो आहे न, हाणे ये 5000 साल जे चक्कर जो अंत जो समय थो हले। वरी खां हिन सृष्टि ते सतयुग अचण वारो आहे। सतयुग अर्थात जाते सच ही सच हुजे, जाते कूड़ पाप मार पीट लड़ाई झगड़ो हुजे ही न। अहिड़ी बि दुनिया हुई लेकिन हाणे न आहे। लेकिन जे अहिड़ी दुनिया ॾिठी आहे न, उहे सोचता आहिनि अहिड़ी दुनिया हुई। लेकिन दुनिया में जेका ग्रंथ शास्त्र आहिनि या जेका बि सन्यासी या गुरु माण्हू ॿुधाईंदा आहिनि, उन सभिनि में न हिंसा ॾेखारे छॾी अथनि, है न। छो जो ये सभु कहानियूं जेके आहिनि न, ये द्वापर युग जी कहानियूं, कलयुग जी कहानियूं आहिनि। हिन सृष्टि ते जॾहिं स्वर्ग हुयो, सतयुग, जॾहिं हिन सृष्टि ते राधे कृष्ण अर्थात स्वयंवर खां पोइ जॾहिं उहे लक्ष्मी नारायण ठहींदा हुया, माण्हू उन्हनि जी जीवन कहानी में बि लड़ाई झगड़ो ॾेखारे छॾे अथनि। लक्ष्मी नारायण जो त कुझु ॾेखारींदा ई, बचपन थोरी ॾेखारींदा आहिनि लक्ष्मी नारायण जो। त ही राधे कृष्ण ही स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि। त इहे जेकी सतयुग जी कहानियूं, सतयुग कृष्ण खे वरी द्वापर में खणी आहिनि। सही दुनिया में जेका बि शास्त्र आहिनि चईंदा आहिनि कृष्ण द्वापर में आयो, द्वापर में गीता ज्ञान ॿुधाई। हाणे द्वापर में गीता ज्ञान ॿुधाई त कलयुग छो आयो? पोइ त सतयुग अचे हा न, भई गीता ज्ञान सां त जीवन में सुख शांति थींदी आहे। लेकिन गीता ज्ञान सां त जीवन में दुख अशांति आयो आहे। लेकिन दुनिया में त माण्हू चईंदा आहिनि भई कलयुग न, कृष्ण द्वापर में गीता ॿुधाई, त द्वापर खां पोइ त कलयुग अची वियो। त मतलब कृष्ण अहिड़ी गीता कहिड़ी ॿुधाई जो द्वापर खां पोइ कलयुग अची वियो ई दुख जास्ती। त बाबा असांखे चवनि था कि दुनिया में न सतयुग, सचे सतयुग ऐं त्रेता जी कहानी त कंहिंखे पतो ई न आहे। उहो त हाणे ई असांखे परमात्मा अची करे ॿुधाईंदो आहे। भई सतयुग में त दुख जो नाम निशान ई न हूंदो आहे। अगरि सतयुग में बि दुख हुजे त पोइ हुनखे सतयुग चयो ई छो? सतयुग में बि कूड़ पाप लड़ाई झगड़ो हुजे त हुनजो नाम सतयुग छो रखूं? पोइ त उहो ई ठीकु आहे न, नरक ई ठीकु आहे। स्वर्ग अर्थात सतयुग त्रेता अर्थात सुख, जाते दुख जो नाम निशान ई न आहे। त अहिड़ी दुनिया में असांखे बाप वठी हलण लाइ असांखे तयार था करनि। त हाणे खां असांखे न सुखदाई ठहिणो, असांखे हाणे सुखदाई ठहिणो, कंहिंखे बि असांखे दुख न ॾियणो, कंहिंखे बि असांखे परेशान न करणो, खुदि बि परेशान न थियणो। माण्हू अॼु ॿियनि खे परेशानी न थिए इन करे खुदि सहन करनि था, खुदि परेशानी सहन करनि था। न तव्हां बि छो था करो? सभु बोझ परमात्मा खे ॾेई छॾो न। तव्हां बि बोझ छो था खणो? सभु बोझ भॻवान खे ॾेई छॾो। भॻवान जॾहिं चए थो मूंखे ॾियो, तव्हां चओ था कि सभु कुझु तुंहिंजो आहे, त हुनखे ॾियो त सही। बिना ॾेई सभु बोझ खुदि ते खणी करे हलण अर्थात गधे जहिड़ो जीवन थिए। जे गधो बोझ खणंदो आहे न, त गधे जहिड़ो जीवन थी वियो न माण्हुनि जो। जेका ॾेखारे न कोई देवी गधे जे मथां वेठी आहे, शीतला देवी शायद गधे जे मथां कंहिं देवी खे ॾेखारींदा आहिनि। अर्थात शीतला देवी जी आत्मा खां में एतिरी शक्ति आहे कि हुन बोझ, हुन परमात्मा खे यादि करे एतिरी शक्ति स्वयं में धारण करे बोझ वारी दुनिया ते विजय प्राप्त कई, बोझ वारे जीवन ते विजय प्राप्त कई।
के देव देवी खे गधे ते विहारदा आहिनि, के हाथी ते, के किथे, के किथे। हिन जो मतिलबु आहे कि हुन जानवर में जो भी ॻाल्हि आहे, जीअं गधो बोझ खणंदो आहे न, त हुन संस्कारनि ते विजय प्राप्त कयईं हुन देवी जी आत्मा परमात्मा जी याद में रही करे। अर्थात हुन सभु बोझ परमात्मा खे ॾेई करे खुद बोझ ते विजय प्राप्त कई। अॼु माण्हू वटि थोरो सो बि कमु आहे न, त बोझ जे कारण हुननि जो दिमाग़ में पोइ जेकी डिप्रेशन जी बीमारी निकिरंदी आहे न, डिप्रेशन छा आहे, दिमाग़ जी बीमारी छा आहे, इहे हिकु ॻाल्हि बार बार सोचदा आहियो न मन में, त उहा ॻाल्हि पोइ हावी थी वेंदी आहे। जीअं असांजी आत्मा जो सोचदी आहे न, हुनजो सिग्नल असांजे दिमाग़ खां पूरे शरीर ताईं पहुचदा आहिनि। जीअं सोचो जीअं ई असांजो हथ कंहिं गरम चीज ते वियो, त तुरंत आत्मा जो मन चईंदो, संकल्प ईंदो, हटायो हथ। केॾो फास्ट हूंदो आहे। उअं ई अगरि कोई बि चीज असां ॾिठी उहा सुठी न आहे, त तुरंत संकल्प ईंदो हिनखे न ॾिसो। त ईअं ई जॾहिं असांजी आत्मा जो मन, जेकी आत्मा बि मस्तिष्क जे विच में वेठी आहे न, भ्रुकुटी जे विच में, जॾहिं आत्मा में जो मन आहे उहो बार बार कोई ॻाल्हि सोचदो आहे न, त हुनजा वाइब्रेशन असांजे मथे में पहुचदा आहिनि, सर में ॾाढी सारी तरंगियूं निकिरंदियूं आहिनि। जॾहिं असांजो मन जास्ती सोचदो आहे न हिकु ॻाल्हि खे या ज्यादा कुझु कंहिं ॻाल्हि खे, त असांजे मथे में ॾाढी सारी तरंगियूं फैलदियूं आहिनि, जंहिंसां असांजो मथे में पोइ सर दर्द, पोइ मथां ई त सॼो सिग्नल पहुचदो आहे न पूरे शरीर में, छोकी आत्मा मथे खां ई पूरे शरीर में सिग्नल पहुचदी आहे। त पोइ बार ईअं उल्टे सुल्टे वीचारनि जो सिग्नल शरीर में पहुचदो, मथो भारी थी वेंदो, पोइ शरीर सां उल्टो सुल्टो कर्म करण लॻी वेंदासीं, या त कुझु पुॼिजो न, घड़ी माण्हू सुम्ही पईंदा, मथो भारी आहे, माण्हू चवंदा अरे हिनजो मथो वढिजी वेंदो, अलाए कहिड़ी बीमारी थी। लेकिन तव्हां जेतिरो ई, बाबा चवनि था, जेतिरो ई पंहिंजी सोच खे सुठो रखंदो, ऐं कोई ॻाल्हि तव्हांखे नथी सम्झ में अचे, नथी वणे, तव्हांखे बिल्कुलु बि अॼु कंहिंखे बि तव्हांखे फोर्स न करणो खपे, चाहे तव्हांजी धीअ पुट, चाहे तव्हांजी नुंहुं, चाहे तव्हांजी ससु, या तव्हांजा जो बि संबंधी आहिनि घर में, कोई बि आहे, उहो जेतिरो जीअं सुठी रीति हले थो न, उनमें संतुष्ट रहो। तव्हांजी नुंहुं सॼो ॾींहुं सुम्ही पई आहे, फोननि ते थी ॻाल्हाए, कुझु त कंदी हूंदी, हुनजे घर में रहण सां कुझु त थींदो हूंदो, उहा सुठी ॻाल्हि सोचो। कम से कम ॿियो कुझु न, पंहिंजे ॿारनि खे पति खे पालदी त हूंदी, कीअं बि पाले, त इहे असांखे सोचो, तव्हांजा ॿार अगरि चलो पढ़ाई लिखाई नथा करनि, कुझु बि नथा करनि, कुझु त सुठो कंदा हूंदा, कुझु विशेषता ॾिसो जो माण्हू पोइ सोचदो आहे। हीअं अगरि कोई घर वेठो हुजे न, टीवी ॾिसंदो हुजे त वणंदो न आहे, ऐं अगरि उहो काॾे हली वियो या कुझु थी वियो, पोइ सोचदा आहिनि अरे वीचारो वेठो ई त हुयो, सॼो ॾींहुं टीवी त ॾिसंदो हुयो, कुझु चईंदो थोरी हुयो, चलो पढ़ाई न कंदो हुयो, धंधो न कंदो हुयो, वेठो त हुयो कम से कम, पोइ सोचण सां छा आहे। अॼु माण्हू ॿुढा माण्हू आहिनि, कुझु बि नथा करनि, लेकिन घर में वेठा आहिनि, त बि थोरी बहुत त रौनक रहंदी आहे न, भई हुननि बि एॾो कमु कयो। अॼु माण्हू नुंहुं चईंदी अरे ससु परेशान कयो अथई, पर तव्हांजे पति खे जन्म, हुनखे शरीर कंहिं ॾिनो अथई, तव्हांजी ससु ई त ॾिनो अथई, हुन बि एॾो पालियईं करे वॾो करे तव्हांखे ॾिनई, त हुनजे बदिले हुनखे रोटी ॾियण में ख़ुशी सां रोटी त ॾियो कम से कम न। पौधो त हुन ई, पेड़ त हुन ई ठाहे ॾिनो अथई न तव्हांखे, जंहिंसां तव्हां फल था खायो।
कहिड़ो बि पति हूंदो, कुझु बि करे कमाए करे तव्हांखे दाल रोटी त खाराईंदो हूंदो, चलो न बि कुझु बि हूंदो, कुझु विशेषता त हूंदी हुनमें। त हेॾो वॾो पेड़ तव्हांजे पति खे हेॾो वॾो वॾो करे करे तव्हांखे ॾिनई कमाइण लाइ, त कम से कम हुनखे शांति सां रोटी त ॾियो पंहिंजी ससु सहुरे खे। छा कंदा, वेठा त हूंदा आहिनि हिकु जॻह ते, थोड़ी बहुत मदद करे सघंदा आहियो त ठीकु आहे, न त के माई खे लॻाए छॾो, पर घर में अशांति न हुजणी खपे न। त हीअं असां सोचे करे न सदा घर में शांत रहूं त थोड़ो ख़ुशी जो माहौल बि रहे। ऐं अगरि तव्हां जास्ती मतलब कई माण्हू हूंदा आहिनि न, हिकु त हूंदा आहिनि की भई ज्ञान खे सम्झी करे जीवन में धारण करे हलनि था, कई माण्हू हूंदा आहिनि की बस ॿुधी करे सुठो सुठो चई करे ख़ुशि रहंदा, त पंहिंजे जीवन में न हमेशा बिज़ी रहंदा करो। अॼु माण्हू बिज़ी नथो रहे न, ॾिसो जेका माण्हू वीचार सागर मंथन कंदा आहिनि न ज्ञान जो, उहे त दिमाग़ सां बिज़ी रहंदा आहिनि, न त हुननि खे हेॾे होॾे वञण जी इच्छा ई न थींदी। ऐं जंहिंजो दिमाग़ फालतू सोचदो हूंदो न, कोई सुठी ॻाल्हि न सोचदो हूंदो, उहो पोइ फालतू फालतू वीचार कंदो रहंदो, पोइ हुनजो शरीर बीमार। तंहिंखां सुठो त काॾे वञो, अगरि तव्हांखे सुठी ॻाल्हियुनि जो मनन चिंतन नथो थिए त काॾे वञो, पर हिन दुनिया में आहे ई ॾाढी तमो प्रधान दुनिया न, छी दुनिया आहे न, ॿाहिरि वातावरण केॾो छी आहे, पर त बि माण्हुनि जी इच्छा थिए थी चलो ठीकु आहे फालतू सोचण सां त चलो ठीकु आहे ॿाहिरि थोड़ो सुठो कमु करे अचो। त टोटल इहे जेकी डिप्रेशन जी बीमारी अचे थी माण्हुनि खे दिमाग़ जी ज्यादा, ये असांजे ज्यादा सोचण सां आहे। कंहिं बि ॻाल्हि खे जास्ती न सोचो, परमात्मा चईंदो तव्हांजी सोचण सां ॻाल्हि ठीकु थी वेंदी, असांजे सोचण सां ॻाल्हि ठीकु थी वेंदी त भले सोचो, लेकिन असांजे सोचण सां ॿियो असांजो शरीर बीमार थो थी वञे, ॻाल्हि बि नथी ठीकु थिए, संबंध बि नथा ठीकु थियनि, त अहिड़ो सोचण सां फ़ाइदो छा? त हिन करे बाबा चवनि था जे चीज जो फ़ाइदो हुजे त उहो करो त बि ठीकु आहे। भई हिक ॿिए सां लड़ाई झगड़ो करे, अगरि असां सम्झूं था हा इहो सुठो आहे त करो भले लड़ाई झगड़ा, केरु थो चए, पर अॼु माण्हू लड़ाई झगड़ो करे तो, पहिरियों त बि माण्हुनि खां पुॼंदो हुयो, अॼु त लड़ण झगड़ण बि माण्हुनि खां नथो पुॼे, त सभु अलॻि अलॻि दूर दूर रहण पसंदि था करनि, ॿियनि माण्हुनि सां संबंध निभाइण पसंदि था करनि, घर वारनि सां नथा करनि। छो जी अॼु माण्हुनि खे लड़ाई झगड़ो बि नथो वणे, त प्रेम सां हलो, शांती सां हलो, उहो ईंदो न आहे। अॼु न दुनिया में जॾहिं माण्हू मिलंदा आहिनि न, त कलयुगी दुनिया में मिलण जो रस्म छा आहे, हिक ॿिए सां मिलंदा, हिक ॿिए खे चिड़ाईंदा, हिक ॿिए जी निंदा कंदा, हेॾा होॾा जी ॻाल्हियूं, के ईअं चओ न भई हीअं ॻाल्हियूं न कर, चईंदो त छा करूं, माण्हुनि खे पतो ई न आहे, सम्झ ई न आहे कि असां हिक ॿिए सां मिलूं त छा ॻाल्हियूं कयूं, भई हिक ॿिए सां मिलंदासीं त कंहिंखे चिड़ाईंदासीं, उहो ई त मज़ो ईंदो न हिनमें, हिक ॿिए खे चिड़ायो मज़ो ईंदो, पर अॼुकल्ह कंहिंखे कुझु सहन नथो थिए, ऐं ॾाढातर माण्हू त अॼुकल्ह ज्ञान में हलंदा आहिनि न, त हुननि खे इहे पुराणे रीति ॻाल्हाइण वग़ैरह इहे पसंदि ई न ईंदो, पर जेको माण्हू ज्ञान में न हले उहो अञा ताईं पुराणी रीति हिक ॿिए खे चिड़ाए, हिक ॿिए जी गिलानी करे, उल्टो सुल्टो ॻाल्हाए, जोर सां चिल्लाए, जोर सां खिले, त ज्ञान में हलण वारे माण्हुनि खे त पसंदि ई न ईंदो, छो जो उहे त परिवर्तन थी विया आहिनि। त अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके चओ हीअं न, हीअं थोड़ी मिलबो आहे, हीअं चिड़ायो छो था, चईंदा त मिली करे छा करूं, ईअं ई त कबो आहे, त मतलब माण्हुनि वटि ॾिसो ॻाल्हियूं ई न आहे, मतलब सम्झ ई न आहे कीअं करूं। कई बार ॿार बि मिलंदा न हिक ॿिए सां त लड़ाई झगड़ो कंदा, टीवी ॾिसंदा लड़ाई झगड़ो कंदा, चईंदा माउ पीउ चईंदा हलो खेॾो हली करे, न उहो पुॼंदो ई न ॿारनि खां, त इहे मतलब छो जे अॼु माउ पीउ बि फालतू, घर में बि सभु फालतू ॻाल्हियुनि में बिज़ी, तव्हां ई सोचियो अगरि तव्हां रोज अधु घंटो कलाक
कढो, ॿारनि सां गॾु खेॾो, घर में बि खुद बि खेॾो न, मिलो था त खेल खेॾो। ये उल्टी सुल्टियूं ॻाल्हियूं करे घर जो बि माहौल ख़राब करो, ऐं जेके सुठो न लॻे हुनजो बि मूड ख़राब थी वञे। फ़ाइदो त कुझु न आहे न। मतलब कोई चीज असां सोचूं था हुनमें फ़ाइदो हुजे त भले सोचो। हिक ॿिए जी निंदा क्लानी करे हिन में हंसी मजाक करो त फ़ाइदो आहे त वरी बि करो, पर फ़ाइदो ई न आहे त असां अहिड़ो कमु करो ई छो। त बाबा चवनि था कि हाणे सिखो भई घर में अॻितां पहिरियों माण्हुनि खे ॾिसो, इहे जेका बि मसाला अटा मिलंदा आहिनि इहे त हुननि जे लाइ आहे जेका माण्हू खे घर में कमु ॾाढो आहे। ॾिसो पहिरियों माण्हू इहे सभु कंदा हुया त बिज़ी बि रहंदा हुया, दिमाग़ बि सुठो हलंदो हुयो, शरीर बि तंदुरुस्त रहंदो हुयो। अॼु माण्हुनि खे वेठे पीसल अटो मिली वञे थो, मसाला मिली वञनि था, छिलल भाॼियूं बि मिली वेंदियूं, घर में कमु करण वारा बि आहिनि। जॾहिं तव्हांखे ॿाहिरां ई सभु रेडीमेड था वठो था त घर जो कमु करो, उहो बि नथो पुॼे। तॾहिं त इहा दिमाग़ जी बीमारियूं, शरीर जी एॾी बीमारियूं छो निकितियूं आहिनि? छो निकितियूं आहिनि? छो जे खाइण त ओतिरो ई आहे लेकिन कमु नथो थिए ओतिरो। भई खाइण बि ज़रूरी आहे, अॼुकल्ह त तमो प्रधानता आहे त कुझु रस आहे न, त खाइण बि ज़रूरी आहे, लेकिन उहो पचण जे लाइ कमु करण बि ज़रूरी आहे। भई ॾिसो, अगरि तव्हां नियम प्रमाण हलंदव न त तव्हांजो खाधो पीतो सभु हज़म थी वेंदो। सुबुह जो पंहिंजो टाइम सां उथो, टाइम सां कमु कयो। तव्हां सुबुह जो जल्दी उथण जी आदत विझंदव न, चईंदा आहिनि न सवेरो सुम्हण सवेरो उथण। जल्दी सुम्हण जल्दी उथण सां तव्हांजो कमु बि पूरो थी वेंदो, तव्हांजो शरीर बि तंदुरुस्त थी वेंदो, तव्हांजो दिमाग़ बि थधो रहंदो, मन बि शांति रहंदो, तव्हांजो टाइम बि बचंदो। केॾी था करे ॾिसो, सुबुह सुबुह जो जल्दी उथी करे पंहिंजो सभु टाइम टेबल फिक्स करो कि असांखे हिन टाइम ते इहे करिणो आहे, ऐं तव्हां वटि एॾो फ्री टाइम रहंदो जो तव्हांखे लॻंदो अरे छा आहे त एॾो फ्री टाइम मिली वियो मूंखे। तव्हांखे माइंड जी बि ज़रूरत न पवंदी। हिन सां छा आहे, मन बि बिज़ी रहंदो, दिमाग़ बि लॻंदो, शरीर बि हलंदो। ॾिसो, हिकु आत्मा खे हेॾो वॾो शरीर मिलियो आहे, बसि वेहण लाइ मिलियो आहे, हिनखे खाराइण लाइ मिलियो आहे। चलो असां खायूं, हिनखे खारायूं बि, लेकिन अंदरि पचे कीअं? वेठे वेठे पची वेंदो? हलणो बि पवंदो न थोरो, न त इहे कर्मेंद्रियूं जाम थी वेंदियूं। त हलणो बि ज़रूरी आहे, कम बि करणु ज़रूरी आहे, खाइणो बि आहे। त हिकु आत्मा खे हेॾो वॾो शरीर मिलियो, इहे शरीर त मिलियो ई आहे, प्लस असांखे सोचण लाइ मन बि मिलियो आहे, यथार्थ निर्णय करण लाइ बुद्धि बि मिली आहे, त उनजो बि त यूज़ करणो खपे न असांखे। ॾिसो, हिन समय अगरि असां पंहिंजे, तव्हां सोचो, तव्हां सॼो ॾींहुं पंहिंजे शरीर खे कंहिं कम में यूज़ कयो, पंहिंजे शरीर जे हिन कर्मेंद्रियुनि सां केतिरो तव्हां कमु कयो ऐं केतिरो हिनखे खारायो, त तव्हां ख़ुदि ई जज करे सघंदा आहियो कि मां जेतिरो हिनखे खारायो आहे ओतिरो कमु कयो आहे या न कयो। त इहे तव्हां जाचो, मां सॼो ॾींहुं मन में छा छा वीचार कयो अॼु, मुंहिंजी बुद्धि सॼो ॾींहुं कीअं रही, ठीकु रही, ठीकु कमु कई मुंहिंजी बुद्धि। जीअं माण्हू हिक ॿिए खे ॾिसंदा आहिनि न, हीअ छा थी करे, हीअं थी करे, हीअ पढ़े थी, ॿारनि खे ॾिसंदा, हिक ॿिए खे ॾिसंदा, उहो तव्हां ख़ुदि जी बारे में ॾिसो, भई मुंहिंजे मन अॼु सॼो ॾींहुं छा सोचियईं, बुद्धि कीअं कमु कई, मुंहिंजे हथ पेरनि अॼु सॼो ॾींहुं कुझु कमु कयो आहे। माण्हुनि खे त माण्हू फटाफट थो ॾिसे कि नुंहं त कुझु कमु नथी करे, सॼो ॾींहुं सुम्ही पई आहे, खाए थी, फोननि ते आहे। लेकिन असां पंहिंजे शरीर जी कर्मेंद्रियनि खे ॾिसूं, भई उहा त खाए थी, सुम्हे थी, फोन ते थी, तव्हां हुनजे बारे में बसि सोचो ई सोचो था त तव्हां कहिड़ो सुठो कमु था करो।
तव्हां उहो करे थी, तव्हां सोचो था त फ़ाइदो, ॿिन्हिनि जो ई नुक़सान। त ऐं न अॼुकल्ह ज़माने में छा आहे, अगरि तव्हां कंहिंखे जास्ती सम्झाइण चाहे न त हुननि जी बुद्धि में जॻह ई न आहे, सम्झ ई न आहे। जीअं कटोरो हूंदो आहे न, हाणे जेतिरी साइज़ जो कटोरो आहे हुनमें ओतिरी भाॼी पईंदी, ज्यादा विझंदव त भाॼी बहिजी वेंदी। त उहे ई अॼुकल्ह माण्हू जी सुसाइड कंदा आहिनि न, इहे छो कंदा आहिनि? छो जी तव्हां हुननि खे बार बार चओ था इहे कर इहे कर इहे कर, हाणे हुन आत्मा में एतिरी सम्झ ई न आहे, हुनजी आत्मा जी बुद्धि भरजी वई आहे सुठी या बुरी ॻाल्हियुनि में। उहो जो करे थो न, उनजो उहो ई पार्ट थो हले। हाणे तव्हां हुनखे चईंदो न इहे कर, कंहिं कंहिं समय हूंदो न भई कोई समय, केतिरो समय माण्हू ओड़ो ई रहंदो, के हुनजा ग्रह बि माण्हू ॿुधाईंदा आहिनि कि हिनजे ग्रह में आहे एतिरो साल ताईं ईअं ई रहंदो। हुनखे चइण जो मतलब ई न आहे, हुनखे तव्हां जेतिरियूं दुआयूं ॾेई सघो न ओतिरियूं दुआयूं हुनखे जल्दी ठीकु कंदियूं। के माण्हू खे ख़ासि कर जो अॼुकल्ह माण्हू ई जल्दी सुसाइड था करे वठनि, छो जी ॾिसो आत्माउनि में शक्ति न आहे, उन्हनि जी बुद्धि वैसे ई भरजल आहे न। ऐं तव्हां उन्हनि खे चओ था इहे कर इहे कर, त हर आत्मा पंहिंजो भलो ई चाहींदी, उहो बि पंहिंजो सुठो करणु चाहींदी, लेकिन हुन खां थिए नथो त तव्हांजे चइण सां थोरी कोई करे वठंदो। हाणे हर हिकु आत्मा जो पार्ट आहे, कंहिंजा पिछले जन्मनि जा कर्म अहिड़ा हूंदा आहिनि त हुनखे हिन जन्म में ओतिरो समय हुनखे भुगतणो ई आहे। तव्हां फालतू में पंहिंजो मथो बि ख़राब था करो, हुनजो जीवन बि ख़राब था करो। आख़िरकार उहो माण्हू थकिजी करे खुद खे मारे छॾंदो आहे या काॾे भॼी वेंदो आहे। त हीअ ॻाल्हि असांखे सम्झणी खपे, जेकी दुनिया में ॻाल्हियूं हलनि थियूं न, ॾिसो अॼुकल्ह दुनिया में अहिड़ी अहिड़ी ॻाल्हियूं बि हलनि थियूं, भई मायूं पंहिंजे पति खे छॾी ॿिए सां हली थी वञनि, त तंग थी करे डिवोर्स थी वठी वठनि। त असांखे दुनिया खे ॾिसणो आहे ऐं सम्झणो आहे, भई अहिड़ो कमु असांजे घर में असांजे कंहिंसां न थिए त कीअं असांखे सभिनि खे ठाहे करे हलणो। भई शादियूं त कराए छॾी, लेकिन दुनिया में केसिस हलनि था भई शादी करण खां पोइ डिवोर्स जल्दी थो थी वञे माण्हुनि जो, त आख़िर कारण छा आहे, हुनजो निवारण छा करूं? अॼु तव्हां कंहिंजी शादी करायो त पहिरियों खां ई तयार रहो कि असां हिनखे सुठी रीति रखंदासीं। हुन छोरी खे बि रेडी रहणो खपे कि मूंखे बि सुठी रीति हलणो आहे। तव्हां बि हुनखे पंहिंजे हुन ई परिवार जो माहौल ॾियो त उहो माण्हू वेंदो ई न। टॉर्चर छो था करो? ठीकु आहे, थोरी ईंदे ई थोरी तव्हांजी बहू जा संस्कार थी वेंदा। हर हिकु माण्हू खे धीरे धीरे संस्कार ईंदा आहिनि। ऐं अॼुकल्ह जेकी छोरियूं आहिनि उहे सॼो ॾींहुं पढ़नि थियूं, जॉब थी करनि, त उन्हनि में उहो घरेलू संस्कार आहिनि ई न अञा ताईं। त उन्हनि जे लाइ जीअं नयो जीवन उन्हनि खे सिखणो आहे। जेसि ताईं हुननि में उहो संस्कार अचे, थोरो धैर्यता रखी करे हलो। भई तव्हांजे ज़माने में त पढ़ाई न थींदी हुई, माण्हू शादियूं करे, लेकिन अॼुकल्ह पति जल्दी मरी वञे पोइ केरु कमाए, हिन करे पढ़ाई बि ज़रूरी आहे। त इहे थोरी हाणे हाणे आई ऐं हाणे हाणे सभु कमु करे, थोरो धैर्यता रखो, थोरो सम्झी। थोरी हा भई नुंहुं आई आहे त बसि इहे ई कमु कंदी, हाणे नुंहुं त पढ़ियल लिखियल सॼो ॾींहुं पढ़ाई नौकिरी धंधो करे आई ऐं हिते अची करे माण्हुनि जा कम करे, त हुनखे थोरो त हेठि थियण में टाइम लॻंदो न। भई घर जो कमु, हिकु माउ जो, हिकु नुंहुं जो संस्कार थोरो धारण करण में टाइम त लॻंदो, त हुनखे धीरे धीरे सेखारिणो खपे। जीअं तव्हां पंहिंजी धीअरुनि खे धीरे धीरे सेखारींदा आहियो न, भई नुंहुं खे चओ था तूं चओ मम्मी, या असां तुंहिंजा मम्मी पापा आहियूं, त मम्मी पापा वांगुरु हुनखे पालना ॾियो। तव्हांजी धीअ कमु न करे त तव्हां घर खां कढी छॾंदव। त उहो ई, या त चओ सासू मस ससुर जी चए, मम्मी पापा चरायो था त पोइ ओड़ी पालना बि ॾियो। तंहिंजे करे दुनिया में जेकी ॻाल्हियूं हलनि थियूं न, हुनखे सम्झी करे हलो। भई असांजे घर में असां सां अहिड़ो कमु न थिए,
अॼु आए दिन माण्हुनि खे हार्ट अटैक थो अची वञे, त हुन अनुसार पंहिंजी हेल्थ जो ध्यानु रखो। टाइम सां खायो, टाइम सां उथो, टाइम सां वियो। दिमाग़ जी डिप्रेशन जी बीमारी, ज्यादा सोचे करे माण्हू डिप्रेशन में थो अची वञे, त माण्हुनि खे अकेलो न छॾो, भले कोई केतिरो बि बुरो हुजे न, तव्हां उन्हनि सां प्यार सां रहो। न त अॼु माण्हू चईंदा इहे ख़राब आहे, इहे छिती आहे, इहे ख़राब आहे, ख़राब आहे, सभु माण्हू हुन सां परे थी वेंदा, पोइ माण्हू अकेलो सोचे 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 करे पोइ बीमार थो थी वञे, पोइ सभु माण्हू हुनजे पुठियां पुछनि था। भले कोई कहिड़ो बि स्वभाव संस्कार वारो हुजे, असांखे सभिनि सां प्यार सां हलणो आहे। छा मीठी मीठी स्किल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदाना। पुराने स्वभाव संस्कार जे बोझ खे समाप्त करे डबल लाइट रहण वारा फरिश्ता ठहो। बाबा चवनि था जॾहिं बाप जा ठहिया आहियो त सॼो बोझ बाबा खे ॾेई छॾो। पुराणा स्वभाव संस्कार थोड़ो सो बि बोझ न हुजणो खपे, मतलब पंहिंजे पुराणे संस्कार जो बि बोझ न हुजणो खपे। छा करां, मुंहिंजी आदत अहिड़ी आहे, हीअं आहे, उहो बि भॻवान खे ॾेई छॾो। बाबा तव्हां ई मुंहिंजा पुराणा स्वभाव संस्कार तव्हां वठो, तव्हां ई संभालो, मां त पंहिंजी हिन आदत खां इनखे नथी संभाले सघां। सभु कुझु पंहिंजो बोझ परमात्मा खे ॾेई छॾो, तॾहिं सदा हल्का रहंदा ऐं ॿियनि खे ख़ुशी ॾेई सघंदा। स्लोगन आहे निर्भय ऐं हर्षित मुख थी करे बेहद जे खेल खे ॾिसो त हलचल में न ईंदो। निर्भय कहिड़ो कहिड़ो गुण धारण करणो आहे, निर्भयता ऐं हर्षित मुक्ता। सदा परमात्मा सां गॾु रही करे हर कर्म कंदासीं न, त असां सदा निर्भय रहंदासीं, निर्भय ऐं हर्षित मुख रहंदासीं, त असां दुनिया में जे कोई बि सीन हूंदो न त हुनखे खेल समझी सघंदासीं। छो जी परमात्मा हुन ॻाल्हि में असांखे कोई सुठी ॻाल्हि लिखाईंदो आहे, असांखे त लॻंदो हाय इहो छा थियो, लेकिन असां परमात्मा सां गॾु हुन ॻाल्हि खे ॾिसंदासीं न त असांखे उहो खेल लॻंदो, त असां कॾहिं बि हलचल में न ईंदा आहियूं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो। ओम शांति। ओम शांति। ओम शांति। ओम शांति। ओम शांति। अच्छा, सीमा बहन और तनुजा बहन, वो लिंक भेजा था ना। हेलो तनुजा बहन,